हिते मूंखे अहम ख़बर ॾियूं गॾियल ऑपोज़िशन गुज़िरियल ॾींहुं वारनि क़दमनि खे मुल्क में सिविल मार्शल लॉ करार ॾेई छॾियो आहे। शहबाज़ शरीफ़ निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे खां बि इनकार कंदे चयो आहे त हू निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे जो हिसो न बणिजंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त इमरान नियाज़ी मुल्क में सिविल मार्शल लॉ लागू कयो। सदर वज़ीर आज़म ऐं संदसि साथियुनि आइन जी भनकड़ी कई आहे। अदालत चयो आइन खां मथां को बि क़दम न खयो वञे, पर सदर ऐं वज़ीर आज़म आइन खां मथां क़दम खणी चुका हुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त आला अदलिया खे दरख़्वास्त आहे त फुल कोर्ट बेंच जोड़े इमरान खान जे मार्शल लॉ खे रोकियो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे। गॾियल ऑपोज़िशन गुज़िरियल ॾींहुं वारे क़दमनि खे मुल्क में सिविल मार्शल लॉ करार ॾेई छॾियो आहे। शहबाज़ शरीफ़ निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे खां इनकार कंदे चयो आहे त हू निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे जो हिसो न बणिजंदा। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद मां कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, अपडेट कजो। जी बिल्कुल, मुल्क में जो आइनी जाती बहरान पैदा थियो आहे वो जारी आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी इमरान खान के वक्ती वज़ीर आज़म मुक़र्रर कयो आहे। उन खां पोइ जेको वज़ीर आज़म इमरान खान आहे, क़ौमी असेंबली अपोज़िशन लीडर आहे शहबाज़ शरीफ़, उन्हनि खे लेटर लिखियो आहे त निगरान वज़ीर आज़म लाइ हू नाला ॾियनि मुशावरत सां। पर अपोज़िशन थोड़ी देर पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। शहबाज़ शरीफ़ मौजूद हो, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो, JUI जा अॻवान ऐं ॿिया अॻवान मौजूद आहे, जिन में हिन जेको बि अमल थियो आहे असेंबली जी तहलील खां वठी जेको वज़ीर आज़म इमरान खान खे वज़ीर आज़म जे मुक़ररी वारो अमल, उनखे गैर आइनी करार ॾिनो आहे। शहबाज़ शरीफ़ जो चवणु हो त इमरान खान सिविल मार्शल लॉ मुल्क में मड़ी आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि अहिड़ी ॻाल्हि कई आहे। ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त हू कंहिं बि हुकूमत जे मौजूदा हुकूमत ऐं सदर जे कंहिं बि जेका मुशावरती अमल आहे उनमें उनजो हिसो न थींदा, छो त हीउ समूरो अमल गैर आइनी आहे, गैर कानूनी आहे। इन लाइ ज़रूरी आहे त असेंबली खे बहाल कयो वञे ऐं जेको बि आइनी जेको तरीक़ेकार आहे उन ते अमल कयो वञे। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां करण लाइ।